नाज़रीन खबरें नए अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। मोरो ख़बर शामिल कजे मोरो सिंधमान जितां सिंधी इल्ताफ़ सोमरो जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल रात से सज्जाद अली शाह फ़कीर मोहम्मद जुम्मन चांडियो डॉक्टर नजीब रहमान कलोहड़ो मोइन भाई जगदीश कुमार ज़ामिन अली मेमन ऐं ॿियनि तरफ़ां दरगाह हज़रत सखी सैद इब्राहिम शाह मोरो में सालियाना अज़ीम अली शान जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यारी शरीफ जो प्रोग्राम मुनक़द कियो वियो। हिन प्रोग्राम में आलमी शोहरियत याफ्ता मशहूर व मारूफ सना ख़्वान सैद हसानुल्लाह हुसैनी इमरान अली अवान हाफिज़ असद अली सिद्दीकी मोहम्मद इस्माइल दल एडवोकेट मोहम्मद नौमान मेमन ऐं ॿियनि नात ख़्वाननि सना ख़्वानी कई। जॾहिं त हिन प्रोग्राम जी नक़ाबत सैद अली हसान रज़ा ऐं मंज़ूर अली हुब कई। जॾहिं त हिन प्रोग्राम जे मोरो जे सीनियर साफ़ी सिंधी इल्ताफ़ सोमरो भरपूर नमूने सां मीडिया कवरेज कई। हिन प्रोग्राम में मोरो जे साफ़िन समाजी मज़हबी अॻवाननि मौजूदनि शहरनि वॾे तादाद में शिरकत कई। प्रोग्राम जे आख़िर में सलवात व सलाम पोइ दुआ ख़ैर घुरण बाद आयलनि खे लंगर खारायो वियो।